बुकेरा शरीफ पुलिस जो काल रात गश्त दौरान ॻोठ कोड़ो दाऊदाणो ऐं ॻोठ इस्माइल मेहराणी खां गश्त दौरान कार्रवाई कदे बिन मंशियात फरोश मुश्ताक उर्फ भुट्टो दाऊदाणो खां 200 मेनपुड़ी ऐं गुलाम शबीर पिताफी खां 60 मेनपुड़ियूं हथ करे मथनि अलॻ-अलॻ केस दाख़िल करे छॾिया। ॿिए पासे बुकेरा शरीफ थाणे जो सब इंस्पेक्टर सावण कलोड़ो ऐं वॾे मुंशी तौसीफ़ आराई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काल रात गश्त दौरान ॻोठ कोड़ो दाऊदाणो ऐं ॻोठ इस्माइल मेहराणी वटां बिन मंशियात फरोश मुश्ताक उर्फ भुट्टो दाऊदाणो ऐं गुलाम शबीर पिताफी खे पकड़ियो जॾहिं त संदन 2 साथी नाले अज़ीज़ नाहियो वल्द नूह नाहियो ऐं नूर मोहम्मद उर्फ नूरो थईं भॼण में कामयाब थी विया ऐं गिरफ़्तार कयल मंशियात फरोशनि मथां अलॻ-अलॻ केस दाख़िल कया विया आहिनि। सदन वधीक चवण हो त एसएसपी टंडो अलहयार जे हुकुम तहत कंहिं बि मंशियात फरोश खे हरगिज़ न छॾिबो जिन इंसानी जाननि खे तबाही जे किनारे आणे छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची